नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त जश्न विलादत बा सआदत सरदार जन्नत नवासाء रसूल क़रीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़रबला हज़रत امام حسين عليه السلام ऐं वफ़ाइन जे पेकर हज़रत गाज़ी अब्बास जे सिलसिले में मस्जिद सईद बाकर अली शाह में हिकु जश्न मेलाद सईद गुलाम अब्बास रिज़वी ऐं सईद कंबर अब्बास शाह जे तरफ़ां पुरनूर प्रोग्राम जो इनेकाद कयो वियो। प्रोग्राम में नजफ़ अशरफ इराक़ खां आयल मौलाना अली रज़ा नजफ़ी, मौलाना सईद इख्तियार हुसैन नकवी, मौलाना आगा जाफ़र हुसैन नकवी जिन इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं मौला अब्बास अलमदार जे सवनाए हयात बयान कयो। हिन जश्न में बरदार वाहिद अली बरदार, अब्दुल रशीद बरदार, अली समो ऐं ॿिया बरदार वक़ार अब्बास अंसारी जिन कसीदा पढ़े खूब दाद हासिल कई ऐं पंहिंजे अक़ीदत जो इज़हार कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।